मंद के काम आ पंहिंजी ज़िंदगी के ॿियनि जे लाइ वक़फ़ करे छॾ कंहिंजी तकलीफ़नि में कम अच। किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे। किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे। ये निगाहे मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। मुझे सजदों की खबर नहीं, मुझे सजदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का भी पता नहीं। मेरी आजिज़ी को बस कबूल कर, मुझे और दर्दो मलाल। अन्या जेकॾहिं तकलीफ़ूं ॾींदो त उहो बि उन जे सदके असांखे क़बूल आहिनि। ऐं उहा सी जीअं इहे सूर सीने सां सांढे चूंडे खया आहिनि, उहे केस जिनखे जेको खणण जे लाइ केरु तयारु कोन्हे। ऐं साईं पाण चवंदो आहे त मूंखे चवंदा आहिनि त साईं इहो तव्हां हिते बीठा कीअं आहियो इन केस ते। माना केस लड़नि त ठहियो, उते रुगो बीहण ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ा ॾुखिया केस अहिड़ा जेको आहे सो हिन वक़्त जे यज़ीदनि सां मुआहदो अटकाइणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। उहे मुआहदो अटकाइण वारा अहिड़ा जवान, हिकु तरफ़ उहा सफ़र यज़ीद सां मुआहदो अटकाइण, ॿिए तरफ़ तव्हां दोस्तनि जूं हाज़िरियूं भरणु, महबूब जी महफ़िल जो जिते सॾु थिए उते पहुचणु। उन जे लाइ न को प्रोटोकॉल जी ज़रूरत आहे, न कंहिं जेको ॾेख वेख जी ज़रूरत आहे। तव्हां सॾु करियो, साईं तव्हां सां गॾु। हा, तव्हांजे साम्हूं ईंदो, पंहिंजी